अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों ज़बरदस्त कहानी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे। छा रईस गफ़ार ख़ान वाकई नेक्स्ट एपिसोड में मारियो वेंदो पंहिंजे भाउ जे हथां, या वरी कमाल ख़ान रईस गफ़ार ख़ान जे हथां मारियो वेंदो? छा नेक्स्ट एपिसोड में ओठो रबन खे छॾाइण में कामयाब थी वेंदो, या वरी ओठो भी फासी वेंदो, ओठो मारियो वेंदो? सॼी कहानी ॿुधाईंदासीं दोस्तों तव्हांखे इन नंढड़े वीडियो में। पहिरियां खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे। ऐं थी सघे तो शायद खोसो भी लोग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो तो इनके फॉलो लाइक ऐं शेयर कंदा। दोस्तों पोइ किस्तनि में मां लगातार तव्हांखे ॿुधाईंदो थो अचां त रबन खे वरी बचाइण जे लाइ ओठो ईंदो। इहा ॻाल्हि हाणे तव्हां नोट करे छॾियो, नेक्स्ट एपिसोड में ओठो ईंदो। ऐं जीअं कमाल ख़ान वारा फ़ैसिले ॾियां मतिलबु निकिरी वेंदा रईस गफ़ार ख़ान जी तरफ़, तो पोयां ओठो ईंदो ऐं रबन खे छॾाइण जी कोशिशि कंदो। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तों रबन खे हथकड़ियूं लॻल हूंदियूं ऐं रबन मतिलबु मुसीबत में फाथल हूंदो। लेकिन रबन उते ओठे सां गॾु वञी पुॼंदो जिते फ़ैसिलो थींदो पियो हूंदो। ऐं रबन ऐं ओठो गॾिजी करे कमाल ख़ान खे मतिलबु पूरो करण जी कोशिशि कंदा ऐं मतिलबु रईस गफ़ार ख़ान खे बचाइण जी कोशिशि कंदा। जंहिंमें रईस गफ़ार ख़ान तव्हां ॾिठो आहे पंहिंजी मौत उन क़बूल करे छॾी आहे। उनखे ख़बर आहे मुंहिंजो इहो आख़िरी वक़्तु आहे, मुंहिंजो भाउ मुंहिंजो दुश्मन आहे, उहो मारींदो मूंखे। ऐं उन इहो ॾिठो त ॻोठ वारा हिकिड़ा बेकार माण्हू आहिनि ऐं पंहिंजी घरवारी खां मोकिलाए उनखे मोकिले छॾंदो पंहिंजे भाउ सां गॾु। ऐं आमिर खे चवंदो तूं उनखे वठी वञ। ऐं उते रबन वारा ओठो पुॼंदा जिते इहो अॻे खून ख़राब लॻो पियो हूंदो। अहिड़े हिसाब सां ओठो भी वीचारो उते मारिजी वेंदो। लेकिन ईअं हिकु ॿ किस्ता इन खे लॻंदियूं। तव्हां ईअं तकड़ न कयो, ईअं न सोचो जेका सुभाणे वारी किस्त आहे। छो त असां जेका कहाणी ॿुधाईंदा आहियूं 2-3 किस्तनि जी कहाणी तव्हांखे हिकिड़ी किस्त में ॿुधाए छॾींदा आहियूं। ऐं तव्हां इहो सोचींदा कयो त 2-3 किस्तनि ताईं कहाणी असांजी एडवांस हूंदी आहे। सभु चैनल खां पहिरियां असांजी कहाणी एडवांस हूंदी आहे। पोइ अहिड़े हिसाब सां दोस्तों जेको आहे इन्हनि जो धमाको थींदो ऐं ओठो भी वीचारो ज़ख़्मी थी वेंदो।